हुन सां असांजो को बि वास्तो कोन्हे। चाचे वारनि जे करे मूं हुन जूं समूरियूं ग़लतियूं माफ़ करे छॾियूं। हाणे रुगो इहा कोशिशि करणी आहे त अदा अली ख़ान खे इन्हनि रहज़न वारनि जे क़ैद खाने मां कीअं छॾाई। जे तव्हां उन्हनि खां कमज़ोर पइजी वञो न त मूंखे उन्हनि जे हवाले न कजो, मूंखे हितां निकिरण जी वाट ॾिजो। तूं हिते महफ़ूज़ आहीं, तूं तुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। पर मुंहिंजे करे हू तव्हां सां मसइला ज़रूरु पैदा कंदा। तुंहिंजे घर वारा परेशान हूंदा यार। मां नथो चाहियां त तोखे हिते को नुक़सानु पहुचे ऐं सुभाणे मां तुंहिंजे भाउ ऐं तुंहिंजे पीउ सां अखियूं न मिलाए सघां। वज़ीरा मां तोखे सही थी ॿुधायां, ही उहो जुमो आहे जेको खून करे आयो आहे ऐं हिनखे सभु ॻोल्हिनि था। कूड़ न भला मुंहिंजे मुंहं टे शिकिल मज़ा लॻे थो त मां खून कंदसि। असांजे दुश्मननि खे असांजी ताक़त जी चङी तरह ख़बर आहे। हू असांखे कमज़ोर सम्झण जी कॾहिं बि ग़लती न कंदा। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।